जी नाज़रीन, असां हींअर मौजूद आहियूं तालका खैरपुर नाथन शाह जे ॻोठ माण्हू खान चांडियो में, जिते प्राइमरी स्कूल जी हालत इंतहाई ख़राब आहे। असां कोशिशि कंदासीं त उन मक़ामी ॻोठ वारनि खां ॻाल्हि ॿोल कयूं त संदनि जो छा चवणु आहे। जीअं त 2010 जे ॿोॾि खां बाद में सॼो ॻोल्ही असांजो ॻोठ ई असांजो बिल्कुलु ख़राबु थी चुको, माना तबाह थी चुको। उन खां बाद में स्कूल जी जेका हालत हुई उहा बि सफ़ा इंतिहाई ख़राबु हुई। त पोइ असां ॻोठ वारनि कुझु चंदो करे ऐं कुझु हैंड्स तरफ़ां असां स्कूल जी थोरी घणी माना मरम्मत कराईसीं। उन खां बाद में स्कूल जेका आहे वरी बरसातूं पवनि थियूं, बरसाति में हाणे मरम्मत सां त कुझु कमु कोन्ह थींदो, जंहिंखे रिपेयर जी ज़रूरत आहे। हाणे उन खां बाद में स्कूल जी तव्हां पाण हाल ॾिठी त किथे किथे चापड़ आहिनि, किथे किथे वरी स्कूल जेका आहे सफ़ा ॾारूं वधीक सफ़ा इंतिहाई नाज़ुक हालत में आहे। हाणे ॻोठाणा जेके आहिनि असांजा इन हालत खे ॻोठ जी स्कूल जी हालत खे ॾिसी करे पंहिंजा ॿार मोकिलण जे लाइ बिल्कुलु तयारु न आहिनि। ऐं ॿियो त असां वटि टीचर बि जिते असां वटि ज़रूरत आहे हिते 7 खां 8 टीचरनि जी, उते सिर्फ़ु 2 टीचर पढ़ाईंदड़ आहिनि। उते बि जेके आहिनि तव्हां सम्झी सघो था, हाणे 300 ॿारनि खे 2 हैंडल करे बि कोन सघंदा। असांखे टीचरुनि जी बि त इंतिहाई सख़्तु ज़रूरत आहे। सभ खां पहिरियों असांखे टीचरुनि खां त पहिरियों असांखे स्कूल जी ज़रूरत आहे। छो जो जेकॾहिं असां स्कूल जेकॾहिं असां वटि न हूंदो त असां वटि ॿार कीअं ईंदा। हाणे जेकॾहिं सुभाणे ख़ुदा न ख़्वास्ता हिते चापड़ी किरी पए कंहिं ॿार जे मथां, या उनखां अलावा जेकॾहिं हिते जानी नुक़सान थी पए जेकॾहिं, त पोइ त असांजी माउनि जी झोलियूं बि जो ख़ाली थी सघनि थियूं। सो असां अर्ज़ु कयूं था CM मुराद अली शाह खे ऐं तालीम वारे वज़ीर सईद गनी खे त बराए महिरबानी करे असांजे स्कूल खे नए सिरे तामीर कराए ॾिनी वञे। ॿुधूं था त असांजी स्कूल जेका आहे सो अप्रूव थी वई आहे, टेंडर थियणु बाक़ी आहे, पर इनखे बि काफ़ी सारो टाइम थी वियो। असांखे पक तॾहिं थींदी जॾहिं स्कूल में हथु विझी करे स्कूल खे ठाहिणु शुरू कंदा, त असां वरी वरी रिक्वेस्ट कयूं था ॻोठाणा असां सभई। हिन ॻोठ जी आबादी जेका आहे 4200 आहे। 4200 में हिते तक़रीबन असांजे तव्हां सम्झी सघो था हिते 500 ॿार हुअणु घुरिजनि। हिते बावजूदि बि हाणे असां वटि 250 ॿार जी बचा आहिनि बाक़ी, घटि थींदा वञनि था। इन बावजूदि इन जे करे सिर्फ़ु वजह इहा आहे त असां वटि स्कूल जी जेका हालत ख़राबु आहे, ॿार जेके आहिनि नथा अचनि, त असांजा वालिदनि डिॼनि था इन वजह खां। चवनि था असां स्कूल में ॿार मोकिलियूं, सुभाणे स्कूल किरी पए जेकॾहिं, त पोइ असांखे जेको आहे कहिड़ो फ़ाइदो थींदो। इन खां बहितर असांजा ढगा चाढ़नि, ढोर चाढ़नि, स्कूल वञनि ई न, असांजी अखियुनि जी आदत हूंदा। इन जे करे उहे जेका आहे हाणे असांजे ॿारनि जी मुस्तक़बिल खे बचायो वञे, असां इहा अर्ज़ु रखूं था। अदा ही ॻोठु माण्हू खान चांडियो आहे। हिन स्कूल खे तमामु टाइम घणो थी वियो आहे। हिन स्कूल में असीं पाण पढ़िया आहियूं। हींअर असांजी 40-42 साल उमिरि आहे, पर हीअ बिल्डिंग किरण ते आहे। हिन बिल्डिंग में ॿार पढ़नि था, 250 खां 300 ॿार पढ़नि था। वालदेन जो इहो ई चवणु आहे त बाबा ॿार हिते पढ़ाईंदासीं, छित किरी पवंदी या स्कूल किरी पवंदो। उन जे लाइ हीअ बिल्डिंग ज़ुबून हाल आहे। असां वज़ीर आला सिंध खां मुतालबो था कयूं हीअ बिल्डिंग असांखे नई सिर खणाए ॾिनी वञे। हिन बिल्डिंग में ॿार पढ़ंदा, ॿार मुस्तक़बिल जो मेमार आहिनि, उहे पढ़ी करे वधंदा अॻिते। असांजे ॻोठ जी ख़ुशी थींदी। ऐं असांजे स्कूल में उस्ताद बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहिनि। सिर्फ़ु 2 उस्ताद आहिनि जेके 250-300 ॿार पढ़ाइनि था। महिरबानी करे असांखे स्कूल ठाराए ॾियो। असांजो स्कूल बिल्डिंग पुराणो आहे, घणे टाइम खां 11 साल थी विया त पुराणो आहे तमामु। असांखे स्कूल ठाराए ॾियो। उस्ताद बि कोन्हनि, असांखे उस्ताद फ़खारनि। असांखे स्कूल ठाराए ॾियो महिरबानी करे, तमामु पुराणो आहे। पता चापड़ किरी पए मथां, असां जान नुक़सान थी पए। असांजे स्कूल खे ठाराए ॾियो, चापड़ मथां था पवनि। जी असां कोशिशि कईसीं त विलेज माण्हू खान में ॻोठ वारनि सां ॻाल्हाइणु ऐं उन्हनि खां पुछियोसीं। जॾहिं ॻोठ वारनि इहो ॿुधायो त असांजो स्कूल इंतिहाई ज़बून हालत जो शिकार थी चुको आहे, एतिरे हद ताईं जो 300 ॿार जेके स्कूल अचनि था, हाणे उन्हनि जा वालिदेन इंतिहाई घणो ख़ौफ़ज़दा आहिनि त उन्हनि ॿारनि खे असां स्कूल मोकिलींदासीं। ख़बर नाहे मथां स्कूल जी इमारत कमज़ोर आहे, को चापुड़ ॿार जे मथां किरी पवे ऐं ॿार जेको आहे सो कंहिं जानी नुक़सान जो ख़तरो आहे। संदन जो इहो बि चवणु हुयो त असांजे स्कूल में उस्ताद इंतिहाई घणा थोरा आहिनि ऐं असां वस वारनि खां इहो मुतालबो था कयूं त हिन स्कूल में 300 ॿारनि खे 2 उस्ताद पढ़ाइण वारा आहिनि। संदन जो मुतालबो आहे त स्कूल जी इमारत सां गॾोगॾु उस्ताद बि वधाया वञनि त जीअं हिन ॻोठ जे मुस्तक़बिल जा मेमार सही माना में तालीम हासिलु करे सघनि। शहज़ाद रज़ा, जेकब न्यूज़, खैरपुर नाथन शाह।